नाज़रीन, पहिरें शहदाद कोट लिटरेचर फेस्टिवल जो अॼु टियों ऐं आख़िरी ॾियारो आहे। फेस्टिवल दौरान मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सेशन्स कराइण जो सिलसिलो जारी आहे। इन बारे सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे शहदाद कोट मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद ऐवान। पब्लिकेशन पारां शहदाद कोट जे टाउन हॉल ऑडिटोरियम में 3 ॾींहंनि वारो लिटरेचर फेस्टिवल जारी आहे। अचो त शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो हिन फेस्टिवल में जेको शिरकत करे कीअं महसूसु कयो आहे, हिन जो जेको मक़सदु आहे उहो छा आहे। तालीम जो जेको आहे सो उनजी तरवीज थिए, फ़रोग़ थिए ऐं तालीम असांजे माण्हुनि में अचे। उन ज़माने में जॾहिं हे सोवियत यूनियन खां अलहदा थिया त किर्गिस्तान जहिड़े नंढड़े मुल्क में 98% लिटरेसी रेट हुई। हाणे लिटरेसी उते मतिलबु ईअं न आहे जीअं असां वटि नालो लिखी सघे त चऊंसि था त हे बि पढ़ियल आहे। उते घटि में 5 पास हुजे पोइ हुनखे कोठींदा आहिनि त लिटरेसी रेट में आहे। सो इन जे करे उन्हनि में असांजे क़ौम खां या असांजे शहरनि खां वधीक शऊर आहे, सिर्फ़ु तालीम जे करे। जॾहिं इंसान में शऊर आयो त आदमीअ मां हो जेको आहे सो इंसान ठही थो वञे। ऐं इंसान ठहणु या इंसान थियणु तमामु मुश्किल शइ हूंदी आहे। सो तव्हां में हिकिड़े दफ़े शऊर आयो त पोइ तव्हां अहसासु ईंदो त मुंहिंजे शहर जो हाल छा आहे, मां ॿारनि जो जेको आहे सो मुस्तक़बिल कीअं संवारियां। हिते हेल्थ ऐं म्युनिसिपल जेके एम्यूनिटीज़ आहिनि, फैसिलिटियूं आहिनि, ज़िंदगी जूं बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि उहे आहिनि या न आहिनि, उन्हनि जी अणा ठाहे न, इहो सभु शऊर सां ईंदो आहे। बेशऊर माण्हूअ खे छा आहे, उहो बेशऊर माण्हूअ खे तव्हां जेकॾहिं कंहिं गंद में बि रखंदव न, कुझु वक़्त खां बाद हो उनजो आदी थी वेंदो, उनजी मुखालिफ़त ई न कंदो। पर शऊर वारो माण्हू कॾहिं उन गंद खे एक्सेप्ट न कंदो, हू हमेशह कोशिशि कंदो, हमेशह विढ़ंदो लड़ंदो त इनखे जेको आहे मां साफ़ु ऐं सुथरो कयां। हाणे जेके इनकलाब आया आहिनि उहे बि शऊर वारे माण्हू न हूंदा आहिनि, बेशऊर न हूंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं बाशवेक इनकलाब खे ॾिसो जेको रशियन में आयो, लेनिन जे जेको आहे सो हिन में लीडरशिप में, उन में तव्हां ॾिसो त उन वक़्त जे जेको आहे सो लिटरेचर ॾाढो कमु कयो। गोरकीअ जो न ॿुधो, मदर लिखियो हुई किताब, ऐं उनखे जेको आहे सो पढ़ी करे माण्हुनि में जोश जज़्बो हुयो ऐं जेको आहे सो औरतुनि में पैदा थियो। इहे औरतूं जेके आहिनि से कम्युनिस्ट लिटरेचर खे फैक्ट्रियुनि में जेको आहे सो ज़मीनुनि ते, ॿननि ते, हारनि में, इन्हनि में विराईंदा वतन पिया। सो इहो शऊर सां आहे। लिटरेचर ई शऊर पैदा करे थो। लिटरेचर ई तव्हांखे जी हिस्ट्री ठाहे सघे थो। ऐं जेके तव्हांखे तव्हांजो लिटरेचर वक़्त जो आहे। हाणे जेकॾहिं शहदाद कोट 2002 खां वठी अॼु जे ॾींहं ताईं छा हुयो त उहो तव्हांजे लिटरेचर में वेंदा। हिते जेके लेखक रहिया आहिनि उन्हनि जी तहरीर पढ़ंदा ऐं जेको आहे उन खां उहो तव्हांजी तारीख़ जोड़ींदा। सो लिटरेचर त तव्हांजे यानी हिकु सुञाणप आहे, तव्हांजी पहचान आहे ऐं तव्हांजी हिस्ट्री जो हिकिड़ो हिसो आहे। जंहिं क़ौम में लिटरेचर न आहे त उन में शऊर बि न आहे। असां वटि फेस्टिवल थियो आहे, हिन में ख़ासि सुठी हिकिड़ी निमाण इहा ई आहे त जेके असांजा हारी हुया, हीरोज़ ऐं एक्टर हीरोज़ हुया या जर्नलिस्ट असांजा हीरोज़ हुया, जेके बाख़ुदा उहे असांखे बि ख़बर न हुई त असांजा एडवोकेट जंहिं हाल में पाण बि ठाहियूं, जंहिं उन्हनि ठारायो, उहा असांखे बि नाले जेतिरी न हुई। इन फेस्टिवल जे ज़रिए नाले जी मालूम ख़बर पई। लिटरेचर जो ईअं हूंदो आहे त हर उहा क़ौम तॾहिं ज़िंदा रहंदी आहे जॾहिं उहा पंहिंजे माज़ी खे, पंहिंजे लिटरेचर खे, पंहिंजी तारीख़ खे, पंहिंजे अदब खे यादि रखंदी आहे। त उन हवाले खां जेकॾहिं असां पंहिंजी तारीख़ खे यादि रखूं था, पंहिंजे लिटरेचर खे, त इहो ज़रूरु यकीनन वॾी हिकिड़ी जेको आहे तब्दीली ईंदी। ऐं उन में इहो आहे त जेको असांजो नौजवान आहे उनखे पंहिंजे माज़ी जी ख़बर पवंदी त असांजा कहिड़ा हीरोज़ रहिया आहिनि, कहिड़ा अदब में जेके आहिनि अॻिते रहिया आहिनि। असां गुज़िरियल 2 सालनि खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि में किताबनि जे हवाले सां जागृता पैदा करे रहिया आहियूं। असां 2 साल पोयां लाॻीतो किताबनि जे हवाले सां मुहिम हलाई आहे। ऐं असां पहिरियों मेगा इवेंट आहे जेको शहदाद कोट लिटरेचर फेस्टिवल शहदाद कोट में असां कमु हिते शुरू कयोसीं, जेको गुज़िरियल 2 महीननि खां असांजी एक्टिविटीज़ जारी हुयूं। तमामु हिकिड़ो बहितरीनु शइ आहे जेका असांजे शहदाद कोट में पहिरियों दफ़ो थी आहे।
ऐं हीउ थियणु घुरिजे ऐं पूरी सिंध में थियणु घुरिजे, हर नंढे वॾे शहर में हीउ फेस्टिवल थियणु घुरिजनि। ही फेस्टिवल जेको आहे शहदाद कोट में जेके 3 ॾींहं जारी रहियो आहे, उन में जेके सेशन्स थी गुज़रिया आहिनि उन्हनि मां जेके घणे क़दुरु अटेंड थिया आहिनि उहे तमामु काराइता साबित थिया आहिनि। उन्हनि में तालीम खां वठी ख़ासि तौर ते बुनियादी तालीम ऐं आला तालीम, उन खां पोइ अदब, शाइरी, सहाफ़त ऐं जेके शहदाद कोट जूं तमामु वॾियूं शख़्सियतूं गुज़रियूं आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि में उन्हनि जूं ख़िदमतूं रहियूं आहिनि या उहे विछड़ी चुका आहिनि, उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयो वियो। फेस्टिवल थी रहियो आहे हिते तमामु बहितरीनु आहे ऐं ईअं ई मुख़्तलिफ़ शहरनि में थियणु खपनि जीअं शहदाद कोट में थियो आहे। ऐं शहदाद कोट जे जेके एजुकेटेड नौजवान आहिनि, यूथ आहे, उन्हनि खे बि इहो मैसेज ॾींदासीं त मतिलबु अहिड़े फेस्टिवल्स में शिरकत कयो। त हीअ लिटरेचर फेस्टिवल जेको साईं असलम साहिबु हिते रखरायो, असां उन मां घणा मुतमिन आहियूं, छो त हीउ नंढो शहर न पर वॾो शहर आहे। हिन वॾे शहर में जंहिं अंदाज़ सां माण्हू अचणु घुरिजनि उहे उन्हनि जी बदकिस्मती आहे जो हिते न अची सघिया आहिनि। असां हिन जे थ्रू उन्हनि माण्हुनि खे चवंदासीं जेके लिटरेचर खां महरूम रहिया आहिनि उहे अचो, हीअ तव्हांजो माज़ी बि आहे, हाल बि आहे, मुस्तक़बिल बि आहे। फेस्टिवल में शरीक माण्हुनि जो मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अहिड़ा फेस्टिवल सिहतमंद सरगर्मियुनि में शुमारु आहे। हिननि सां काफ़ी जेके मुस्तक़बिल ऐं जेके गुज़िरियल वक़्त जा जेके हीरोज़ आहिनि उन्हनि खे ॿुधणु ऐं उनखे सिखण जो मौक़ो मिले थो। तंहिंजे करे नौजवाननि खे घुरिजे त अहिड़नि फेस्टिवल्स में शिरकत करे लाभ हासिलु कनि।